अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, छा तव्हां ॼाणो था त दुनिया में केतिरा माण्हू अञा ताईं ज़ुल्म जो शिकार आहिनि? छा तव्हां महसूस कयो आहे त मज़लूम जो आवाज़ कॾहिं बि मुकम्मल तौर ते दॿिजी नथो सघे? यादि रखणु घुर्जे त अॼु जी दुनिया में केतिरा ई माण्हू बेकसूर ॾोह जो इल्ज़ाम, नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म खे बर्दाश्त करे रहिया आहिनि। उन्हनि जी ज़िंदगीअ में ॾुख ऐं परेशानियूं आहिनि, पर हिकु ॻाल्हि यादि रखणु घुर्जे त मज़लूम जो आवाज़ कॾहिं बि हमेशह लाइ दॿिजी नथो सघे। जेको ज़ुल्म आरज़ी तौरु ग़ालिब लॻे थो, तारीख़ में हमेशह ॾेखारियो आहे त आख़िर में हक़ ऐं इंसाफ़ खटे थो, ऐं मज़लूम जो हिकु आह ऐं हसरत, हिकु दुआ, इहे सभु आवाज़ आसमान ताईं पहुचनि था। अल्लाह ताला हर ज़ुल्म कंदड़ खे ॾिसंदो आहे ऐं कंहिंखे बि जेको आहे ज़ालिम खे बख़्श नाहे कंदो, ऐं तव्हांजी ख़ामोशी बि कॾहिं कॾहिं ज़ुल्म खे वधाईंदी आहे। पर जेकॾहिं असां इंसाफ़ लाइ खुलियल दिलि सां आवाज़ बुलंद कंदासीं त फ़र्क़ु पैदा थी सघे थो। सो अचो त मज़लूम लाइ आवाज़ बुलंद करियूं, उन्हनि सां गॾु बे आवाज़ न रहो, उन्हनि जा मसला ॿुधो, उन्हनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो। हर मज़लूम जी ज़िंदगी अहम आहे ऐं उन जो आवाज़ कंहिं बि हाल में दॿिजी नथो सघे, छो त हक़ जी फतह हमेशह थिए थी ऐं मज़लूम कॾहिं बि अकेलो न आहे। अॼु तव्हांजो आवाज़ मज़लूम लाइ आहे, सुभाणे इंसाफ़ जो आगाज़ बणिजी सघे थो। ऐं बे आवाज़ न रहो, मज़लूमनि सां गॾु पंहिंजो आवाज़ बुलंद करियो, छो त ज़ुल्म कॾहिं बि कामयाब न थींदो ऐं हक़ सच जी फतह ज़रूर थींदी।